सल्लल्लाहु अलैहि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बारिल खलाइक़ अजमईन सुम्मा सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व शफ़ी'i ज़ुनूबिना व हबीबि क़ुलूबिना मौलाना व मौला सकलैन जद्दिल हसनैन अबिल क़ासिम व अला अहलि बैतिहिल अत्यबीन अल तहरीन अल हुदातिल महदीयीन अल मासूमीन अल मसलूमीन ला सियमा अमनियतिल्लाहि फिल अरज़ीन रूही व अरवाहुल आलमीन अला तुराब मक़दमिल फ़िदा वलअन दाइम अला आदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन अम्मा बअद फ़क़द क़ाल तानी खिदमत में मुख्तलिफ अराइज़ रखंदा आया ॾिसो मुंहिंजा साईं तव्हां सभु जा सभु इन ॻाल्हि जा तालिब आहियूं त फ़तह ते बस असां बि इहो चाहियूं था भले भले करे बस पर फ़तह ते बस करणु मुनाज़िरो करणु ॻाल्हाइणु इन्हे खां पहिरियां घटि में घटि तव्हां सां पंहिंजो बि त मुहासिबो कयो। हिकिड़ो अमरावती माता विझी वियो पाण में लेन देन थी पई हू उतां सीढ़ी हली आयो हुनजे घर माफ़ी वठण जे पाण मामला थींदा आहिनि अक्सर जीअं जो नज़र पेश पर ध्यान कई छो आयो आहे छाजे लाइ आयो आहे तूं वरी मुंहिंजे घर छा पियो करे जी मां ग़लती थी आहे मां तव्हां फर्ज़ कर माफ़ी वठण जे लाइ त आयो आहियां या आगे ईमान सां ॻाल्हि तालुक थी रखे जी माफ़ी हुन खां पोइ हिते मोटी वञी वरी उहो ई माण्हू जेकॾहिं मुसले ते वेही तस्बीह ते वेही पढ़े त अस्तग़फिरुल्लाह रब्बी व अतूबु इलैह त हाणे अंदाज़ो लॻायो जेको पाण ॿिए खे नथो माफ़ करे अल्लाह जो उन जे बारे में छा फ़ैसिलो जेको ॿिए खे पाण माफ़ करणु न सिखियो वरी ख़ालिक़ में माफ़ी जी कहिड़ी इंसान फ़तह ते ॻाल्हाइण खां पहिरियां तव्हां असां पंहिंजो मुहासिबो कयूं किथे पिया असां त कीअं ग़ासिब कोन्हूं जीअं हो ग़ासिब भाई को जुमलो चेक करिए मुझे तो भाई निया क्या मैं अल्लाह हाजिर है अल्लाह इन्हें कहा कि सब तस्लीम के लिए है वाचा मेरे आए तो ये कल्ला पड़ी फरना में कला पर इब्तिदा में करने अर्ज गया नियानी सत्ता कुरान नियानी रहमत नियानी हर जाए में इज्जत वडे में वडा खैर जा मामला में न्याय के दिला है ऐसा न होने लगे कि अल्लाह कुरान दौर में को जुमलो चना चीज़ बक्कन में बक्कन में जिबू सब को हड़न बस मैंने न्याय के
सम था सैयदा जे जिक्र में की रोग था बीबी दा कसम जन सदक ते मातम कयूं था उहे असा रोईंदड़ पंहिंजे पीउ जी मीरास मां पंहिंजे न्याणे खे हथ छोड़ंदा दोस्त ने गाल लगी गाड़ी गली लगी गई जाए बड़ी मां चिरी नंढा गाने खूब गाने गाने भागो मारी हाणे वरी जगह सच दा गालायो त दुनिया दी मोकला सदा जो अलवियो या न्याणी ने के एतरी इज्जत दा ॾियो या पंहिंजे बापे जी मीरास जी हक़दार आहे या छो कोन न ॾियो उते जैसा भाव छा चले उस समय जो टोटल वाह सही बात उते जैसा भाव छा चले अतिया वठी कोनी ता भाव जो न देता के तो मुझो पंच भाव वठण लाइ तैयार रहने जेडी वेर जी गाल के अतिया जो चीता के मां माफ करे छॾियो इने अतिया का तुम सोच न सही वाह सही इंसाफ इहो आहे इंसाफ इहो आहे विरासत जे वक़्तु थोरो त जानी मानी में ॻाल्हायां जो मां आयत पढ़ण खां पोइ ॿी दुनिया में हलियो वञे इंसाफ इहो आहे त इहा मीरास जेॾी महिल भाउर विरायो था तेॾी महिल भेण जी त तक़सीम कयो इहा जेका अधी आहे इहा बाबे जी न्याणी आहे इहा भी पी जी एतरी वारिस आहे जो मां वारिस कॾहिं भला कंहिं भाउ चयो त मां हिसो कोन्ह वठां हैरान न थींदो ज़हरा जो दर्स इहो आहे कॾहिं भाउ चयो गावण न लॻे था मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे हिकिड़ी ॻाल्हि था कयूं हिकिड़ी कचहरी थो कयां फ़िलहाल जेसि ताईं मां आयत खे खोलियां कॾहिं के भाउ चयो अगरि तूं वॾो आहे मां बाबे जी प्रॉपर्टी मां हिसो नथो वठां हिसो वरी कीअं न ॾींदे भाउर जा गिरेबान पकड़े बीहंदा आहिनि अति कमज़ोर आहे उन खां पुछण ई कोन था भेण हे घर था विरायूं ही ज़मीन था विरायूं ही बाग जी तक़सीम आहे हे बाबे जो मतिलबु ॿई हुई हे बाबे जा मतिलबु थाम आहिनि ओ जेका तव्हांजो पीउ घर में देगिरी वठी वियो इन देगिरीअ में एतिरो भेण जो हिसो आहे जो का भाउ उन अधीअ खे वठी था अचूं जेका शादी करे वई आहे हली आहे बाबे जो मीरास आयो हा पोइ उते छॾे वञे उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवे अदा माता अगरि नथी वञा पाण चवे लॻे उन लालच जो हजू कराईंदो मैं अदीबन की ज़ियारत कराईंदो मैं इहा ठगी आहे इहा ठगी आहे असां कुझु माण्हू फिकी मसाला पुछंदा आहिनि कुझु माण्हू असां खां फिकी मसाला पुछंदा आहिनि ख़ासि करे ख़ुर्स ऐं ज़कात जा वो जेॾी महिल ॻाल्हि कीती पंहिंजी न पुछनि ठीकु आहे मौलवी साहिब असां साईं शाहिद खां पुछी था वठूं हुन मां कूड़ कयो हाणे तूं साईं शाहिद खे छो इहो छो थो थिए साईं शुजाई साहिब खां थो पुछां साईं मदद खां थो पुछां अलामा हैदर जी जवाब खां थो पुछां साईं हैदर अब्दुल खां थो पुछां ते वसल साहिब खां पुछनि त कई हितां वाट न निकिरी बचण जी मन किथां जो सोरा छो लभे इहा न हद तक बतूल जो दरबार में अचण क़यामत ताईं तव्हांजे नस्ल लाइ पैगाम छॾियो त मां बाबे जी ॿिनि खे तव्हां हक़ नथी छॾियो ख़बरदार तव्हां न्याणे जो हक़ न खाए ऐं बाकमाल उहो माण्हू जेको घुरण जे बिना वेही छॾे तव्हां दीन मोहम्मदी खे तव्हां ऐं असां समेत टोटल फॉलो त करे ॾिसूं साईं जेकॾहिं हिकिड़ो चिरे बि ज़मीन जो आहे टिजो था भेण भेणींदा त खुदी पवंदो तव्हां ॾेई ॾिसो जो सैयदा बरकत न ॾिए ईमान कुल में जेको माण्हू पाण बरकत न हुजे पाण करे मां जेका आयत एतिरो काफ़ी हद
इन मामलों के हसास है सीरियस थोड़ी खलश रही जी दवारी है सरे जितनी अति जी ने ये नमाज हो ये अज़ादारी ये रोजा ये हज ये ज़कात ये ज़ियारत खुदा ने कसम कब्र में सब मारा करे ये टोटल मारा करे यकीन छो अल्लाह भाई चाहता छड़े पर हुकूकुल इबाद में तेसी बड़ी बख्शिश नाए जैसी रही वो बख्शिश ऐ कयामत के दिन जब सफरी आमाना पत्थर दे उड़ा के कोने बख्शी हो कीर ने बख्शी हो मौला अली के इलाही असअलुकल अमान मिन यौमिन ला यनफउ मालन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम ओ परवरदिगारा अली कयामत के दिन तो का पनाह दो घुरे वो डी जेनी न औलाद कमीदो जेनी न माल कमीदो जेनी न दोस्त कमीदा जेनी न रिश्तेदार कमीदा जे कमी इंदी त साले वो दिल कर इखलास अमल उते अबो वाले कनो वनो भार दोस्त ये सब कदम केर के जो कोनो ता मां सबको पांचो जिम्मेदार मां केतरी मोहब्बत नहीं करे या भाव औलाद का जिक्र नहीं औलाद भाव का जिक्र नहीं उते के कौन चढ़े जो मता तुम्हारे भेड़ उते छड़े नहीं कौन चढ़ी नहीं जरे अदीब सनी मोदी तारा दे जो पकड़ो हेठ में तो वने ऐ हक जी गाली नी मामला ते नहीं थींदा तो अदीब चढ़ी अंधे जे लेकिन मां ड्यूटी है लेकिन मुझे बराबर है ओले खुटी पे ओले मार काई होता यू टोटल इंसान मामलो अयो असानी बड़े शरीर में घणो है न्याणीअ जे बारे में मौलवी खां वठी ज़ेर मौलवी ते टोटली तो कंदा वाह सही वाह रंज न क्यों मासीले हकीकत रंज न क्यों बल्कि मैं एक सिंधी चाल कर के हमारा मिसाल से पता जो मौलवी फिल्म बचनी हो ने मैं मरते बचा जने अबे दी प्रॉपर्टी पे मेरा भाव है तो मैं कौन पूछो पर मुझे खुशी तेरी मन थी जो एक भेड़ वह भेड़ में मिली एक भाव क्या एक ही भेड़ ही खुशी तेरी मन थी कि मैंने दे भाव एक भेड़ के पंजे एक भाव के बराबर भी आए बिना पूछा इन्हें मुझे दिमाग कौन हो गए कि बेसो नहीं ये सच्ची बात है वो मुझे दिमाग में कलम है मुझे यार अज़ाब का बचाएगा मेरा भीड़ ये भाव के बराबर नहीं ये ना इतने एक भाव के अधे तो भीड़ के जो चीन चीन बस पंच भाव सब चाहिए यार भाव हसास मामलो इनके सोचो ये गुजरी न वनो नते नहीं दे जो कलाकार सीना जो को फायदा है हाने की सलवार पढ़ो तो आया है जान सलवार पढ़ो
बीबी तांजे बाबे जा साहबीन भरे दरबार हिते ता मानू करे दा मुखातिब थियो के ता चवन अय्युल साहबीयून मुझे बाबे जा साहबियो चीन के मां समझा त मानू थियण जे लायक कोन बाबे जा साहबी कदे के ईमानी फातिमा खुदा के आलम कुरान मजीद में कहते या अय्युल लज़ीना आमनू ए ईमान वालो इब्न अब्बास का सवाल थियो ये जिते जिते अल्लाह का ईमान वालो ए मोमिनो ये बख्शा मुरादा जी जिते चले आयो लज़ीना आमनू उन्हें मजा मुराद अली है उन्हें शेरा है मुझी भली गाल जगे बुधलो त अली जो मुरीद बुधलो बेईमान जी चाहे नाए खुदा दा कलाम वल्लज़ीना ओ अली वारो इत्तकुल्लाह तकवा इख्तियार कयो खून मा सादिकी सच्चन सा कन थियो आए जब हिस्सा हिकड़ी तकवा यो सच्चन सा गन थियो ये तकवा छाए ये ना सही है तकवा 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 किनी बला है यार उलमा इन्हें जो तफसीर होते तकवा जो तकवा अच्छा है मैं बोले छोड़ दिया मुल्ला इन्हें जो तफसीर है कि तस्वीर खान मस्जिद जो कब होती है मुल्ला या तफसीर है मौला जी तफसीर देखो हलना है मेरा मुल्ला तेरा कि बिना शर्म कर परहेजगार थी मैंने तस्बीह खड़ी मस्जिद में नहीं रहा बच्चा बाहर छुटा औलाद छुटा दोस्त छुटा रिश्तेदार गया मैंने कहा जिंदगी आई हो बसने ये पचड़ा मथे करे तस्बीह के 24 कलाक मस्जिद में बैठो तो जिंदगी का लेन नहीं बने अमीर मोमिनीन के सफीर के में रास्ते में गए मस्जिद में आवाज आया शोर आवाज बोले चाहे अल्लाह आवाज है अंदर है मोना जी पूरा साथ से बैठा है सीधे खबर है अल्लाह छापा के कि रब प्यारी जानी वो मुखे करो जुमलो के याद जारी दो आखिर में वो चढ़ाए था अल्लाह के शाम में राजी आ ये कैसा राजी यो आखिर में मुखे बुझाए जो माना है से कैसा राजी बोले जब छापे के जीवन में मेरी जाएंगे कि वो खाओ कितना ओड़ो पाड़ो दिए तो खत्मा चलना मानी हले भी दिलसा वेट रहे मसा खुदा जी रात में निकल है असर कभी मौलानी के नहीं ने जोड़ी कोठे थे बोले कुरान में पढ़ने नमाज पढ़ने वो चढ़ा पे आना चीए गुमराह है आबिद नाए इबादत उहा जेका रिस्क संगत हो के रिस्क हलाल ये जिंदगी में जरूरी है अल्लाह ने कहते परहेजगार थियो माना छा तकवा माना छा मां पेर दी बेकड़ी ताली खिदमत में अर्ज कयो एकड़ो मतलब होता असा लफ्ज ॻाल्हायूंगा उन्हें मां केड़ी मुराद दा वठूं उहा पंहिंजी जाइ ते पर जेका डिक्शनरी में माना है उहा पंहिंजी जाइ ते बाक़ी रहंदी तकवा चवंदा त हिकु अहिड़ी हकीकत आहे जेके लफ्ज़न जे लिबास में पेश नथो करे सघे तकवा अहिड़ी हकीकत जेका लफ्ज़न जे लिबास में पेश नथी करे सघे मां मिसाल थो ॾियां मिसाल ॻोठाणो माहौल आहे पाण ॿाहिरि जा माण्हू ॾींहुं वसी पियो पंहिंजे इलाइक़े जो पोड़े में पोड़ो माण्हू लक्ष्मी गंगार लिखो गप बाहे तिरकन के सिंधी में चवंदा आहियूं ए पढ़ा काने निकतो पैर की जगह वजन है चवंदा आहिनि न अच्छा ख्याल लगा छा पे करे पीड़ीअ में रही हॾो भॼी पई ठहंदी बि कोन वरी डॉक्टर आॾो वणंदई होटी वञी घर ॾे पुराणा पंहिंजो हॾो आहे हेॾे न अचे शादे एहतियात सां हल चवंदा इस एहतियात सां हल उलमा चवंदा बिल्कुल इहे जिंदगी एहतियात सां गुज़ारण जो नालो ई तकवा आहे
तकवा 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 थोड़ा तकवा न तो इख्तियार करी हलो न तो दी परहेजगार न तो दी ये चरण आप कौन दिया चे मां मिसाल तो जा मिसाल साईं मिसाल तो लगा साईं वाली गाड़ी मोदी संगत फोन कई बार सिमुद्रा वाला गाड़ी वरती था चिठी बोल जो गाड़ी वरती है साईं जो दर्शन करने पे वजह इन्हें इतनी थे घर में बोलो वालों बात वो पैसे के बोली दूँ मामले चक्कर में जी सही बोला थोड़ी कहीं ना इतनी के ना बीबी जो दर्शन अपनी जाते हो ताज़ी गाड़ी का ड्राइवर भले कमाने आना दिन तो आती पाना साईं के जरा मुँह पे आती है तो मैं उठे मारो चिमुर्जा को मसले को ने ड्राइवर नहीं आवा तो पहले ड्राइवर ने नो गाड़ी साईं जी ड्राइवर साईं है बैठो आ गया नेशनल हाईवे से चढ़िया से नौजवान रक्त अच्छे गाड़ी भजाए मां टिकड़ो मारो अब चुका है ख्याल कर यार मारेंगे ना गाड़ी चिमोलवी तू जो कमा मंजिल से पेड़ में गाड़ी हरा दे मरी मिसाल जो मास अरे बाबा उतनी एकल थी में उते मानो मरी पिया एक्सीडेंट थी पियो अने केरो वडो नुकसान थी पियो जीसना लाई मिली सुरो सुरो जिनो के गाड़ी हलाने चुप करे गई हाने ते ये छोकरो पितरे किते को मारी लो किताब पियो पोया जे माने मरन तो होई भला किताब में मोह में जीविया एनो उसे न हटे वो गाड़ी जाते हलाए अचानक आई निंद्र किताब के बंद सुमी पियो ता जो गाड़ी वठी वडो चंप हमरा जे फिर कुछ दियो देखा नहीं कुछ थोड़ी काई बी भैया निर्णय नहीं लगो के देशो ता ये छापे करी जी अज्ञान छाई जी स्पीड ब्रेकर खैरा होता में तेज में आई तेज ड्रॉपी बनिया नुकसान दिलो गाड़ी को स्पीड भरिए का एक्सीडेंट भरिए को लियो तो बेरिंग टूटी पे केवल नुकसान दिलो परवाह ना है तुझिया ने सही सारा दिया तो के तुझे पगार मिले तो जो कम पगार तू की तो स्पीड सारी इतने छोड़ पीछे जी मोली मसलो पगार जो ना है मसलो इलाज शाम जो मोती हलियो ने ए मालिक पूछो तो है किए ज्यादा कयो थई तो उन्हें के जवाब छा दियो तकवा माना जिंदगी ते एड़ी गुजारे हल जे कयामत जदी मौला पूछे तो जवाब नहीं सके तकवा किया है एड़े नमूने जिंदगी गुजार जो कयामत जड़ी खुदा पूछे ये छो कई जवाब नहीं सदास कमाल के छो कयो तकवा घणे कुरान पढ़ने नालो कोने तकवा घणे नमाज पढ़ने नालो कोने तकवा घणे रोजा रखण नालो कोने तकवा घणे दुआऊं घुरण जो नालो कोने दुआ में एतरी हुजे जीअं भाॼीअ में मिसाल लूण मिसाल साईं अहमद अली रदे दो जेकॾहिं इन्हे खे चऊं 40 किलो चांवर उनमें लूण विझे आने जो जायको ठहंदुसि जी मिक़दार बराबर जिंदगी जो मिक़दार बराबर रखण इहा तकवा आहे इन जे करे ईमान लिमिट ॾिनी आहे इबादत एतिरी कयो थकिजी न पओ जी रिस्क रोज़ी जी करे सघो दुआ घुरंदा अचो सॼो ॾींहुं दुआ जे पोयां न हुजो लईसल इंसान इल्ला मा सा इंसान कुझु बि कोन्हे क़ुर थो चए सवाइ जुस्तजू ऐं कोशिश जे इबादत बि जुस्तजू आहे हलाल रिस्क बि जुस्तजू आहे विकण वाइटि खां भलो तालुक हुजण बि जुस्तजू आहे इहे टोटल मरादा हथे कमाल ते पहुचाइण इन जो नालो तकवा आहे अञा ॿियनि लफ़्ज़नि में इहे चवां मुआशिरे में बि रहो ख़ुदा सां बि राबितो न करे माण्हुनि सां बि हुजो आलिम जी नाफ़रमानी न थिए इहा तकवा आहे दुनिया बुत बदी सॼो ॾींहुं सुजायूं वेठो वञा लखिला में ॻाल्हायां तकवा आहे लॻी कोन्हे घुमण जे तरह थो वञे राज सां हल भले माण्हुनि सां उठ वेह धन तकवा हाणे मौला खां पुछां मौला तव्हां वटि तकवा छा आहे सादिक इमाम जो फरमाए जेको जिते वञण खां अल्लाह रोकियो अथई उते न वञ जिते वञण जो अल्लाह हुकुम ॾिनो अथई उते वञ बोला माना छा
जी हराम का झलियो थई न खा हलाल जे सॼो थई हलियो अच इहा ई तकवा इहा तकवा कहिड़ी हूंदी आहे जेका तव्हां सां ॻोल्ही था सघो हलाल ऐं हराम जो ख़्यालु रखणु इहा तकवा आहे हाणे वरी तो आहे त तर्जुमो कर या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वकूनू मा सादिकीन ओ अली वारो परहेज़गारी इख्तियार कयो थी वञो कंहिंसां गॾु सालिहनि सां कहिड़ा सचा सचनि सां गॾु थियूं हिकु ॻाल्हि ज़हन में करे वञा अचानक चरक खोपड़ी कमड़ी करे हिकिड़ो आमरा हो हलो बेसा खतीब इमाम सादिक जो हलो खतीब मानो न की तेरी बकेस मौला इमाम सादिक का मौला डाडो भलो खतीब इनी कुरान जो आयत पढ़े इनी हदीस को पढ़े कमाल करे सॼी चौक ते राज कढ थी दा माण्हू जा वॾा हुजूम वॾी पब्लिक थी लॻे पर हिकिड़ी खोट ते छा मौला चन केड़ी चिबना तव्हांजो मुरीद न ॻाल्हाइण ॾाढो भलो आहे गौर कयो साईं मजबूर ॾाढो कटे थो थिए वञे थो वरी माण्हू कड़ी पकड़ी हलिया था वञनि खोटी आहे त असर कोन्हे तव्हांजो मुरीद कोन्हे मौला चयो फाड़ पढ़े कुरान थो पढ़े हदीस बयान थो करे छोल तव्हांजा कोल थो खणी अचे तव्हांजूं ॻाल्हियूं थो ॿुधाए पोइ असर कोन्हे इनी तेरी भला कर इहो मां बि त ॾिसां खतीब किथे बि अला के फलाणे चौक ते मौला जन आया मदीने जो चौक ते फलाणे टाइम में ॾिठो वाकन और तकिया करे पियो मौला जन ॾिठा बातो हमरा जे महफिल में अची बीठा वचो तकिया में मौला जो वाह करे कमाल करा वॾी फसाद वॾी बलादत वॾी खिताबत जॾहिं तकिया ख़त्म कई माण्हू पिया मौला जो पोयां वञी ॾिसांसि त सही चकर छा आहे हाथ में वजे आयो रेडी खुशाई खैर जाकर मनो साईं दानी दुआ करे मौली साहब खुश आयो मजे में इनका गाना है मनो सुपर क्यों रेडी वालो कटे सुपर खड़ी थेड़ी में नहीं भरे ते आयो गानी पचाने वाले करो दे मानी को पचाए खुशाई खैर हम सही दुआ लगी पिया मौला दा करम मेरे वाली बात पे मानी की भरे तेरे में नहीं वरियत के लोग केड़ा बसर केड़ा पटाडा केड़ा सुपर केड़ा नारियो ओतरी भरे रहन मौला जने सा काडे रोने मानो गालाए पियो हो इन सा गालण में पूरा ही चोरी होके थोड़ा दो साल आयो मदीने जगह पाड़े जिते गरीब रहता मिस्किन मानो रहता दर खड़काए के सूट के नारी के पटाटो के पानी के कुछ के वाणन दी दो आखिर में कोतरी छड़े वरी मेरे सागी खिसे में बिछी हमरा मदीने का बाहर निकलो मौला होया बाहर की मौला जब कभी जा बिचो केरा मौला निकाल ला ची साथ क्या ले मोहम्मद चिटिया खेरा ची गालियों तजालियों भलियों में के कोई चोरी छोके की छूटे हदीसों में पड़ी आयतों में पड़ी मानव के आखिर जो अज़ाब में याद जारी वरी भी तुम को न छड़ी बाजार में जगह पे गाले के जादू में आने वरी चोरी करो बेटी इहो छोकरा मत करी जे तो अफसोस औलाद पैगंबरा पर कुरान न समझो उन्हें देख मां कुरान को समझो इहो की है जे अल्लाह कुरान में चए जे कने हिक बुराई करो हिक बुराई करो हिक जेकरे ता हिक ने की कंदो हिक चोरी कयम या चोरी कयम हाणे मुखे बुधाए ॾहनि जाइन पे ये शइ अल्लाह जी राह में ॾिना चोरी की ॾहनि जाइन में फर्ज़ करे चोरी की ॾहनि जाइन ता जी हाणे ॾहनि माण्हुनि खे ॾिनमि माना 10 नेकी कयम माना जस्जी 10 नेकी कई जी ये 100 थियूं जी चिंता करना हमारी नवे तो बच्चों ना किडो छात्र मारवा मौला चल लगे तो कुरान तो सही आए पड़े जी जी अल्लाह कुरान में कहते इन्नमा यतकब्बलु अल्लाहु मिनल मुत्तकीन अल्लाह अमल परहेज़गार जा कबूल करदो चोर में जाने
जॾहिं रही बि कोन मुतक़ी त पोइ अल्लाह वटि वारी नेकी जी उम्मीद कीअं थो रखां पराओ माल खाई हाजी थियण इहो कमाल कराई आहे ज़ैनल आबिदीन वांगुरु पेरे उघाड़ो फातिमा ने बच्चन वांगुरु पैदल हज करण ऐं कंहिंजो गर्दन ते हक़ न हुजणु हाणे जो वरी नवां नवां स्टाइल में निकिता छल लॻो ठग माण्हू करबला खां मोटे हार खणी वञी पहुचऊं था पेसड़ो जाम हार खणी वञी उन माण्हू वटि पहुचऊं था को हार ई थो मोटे भला उन ॾे बि हार खणी वञा उहो मोला जो सवाल न आहे छा चीज़ो खर्चनि जी कमाई मां करे आयो आहे हो ठीकनि जी कमाई मां करे आयो आहे इन्नमा यतकब्बल अल्लाहु मिनल मुत्तकीन अल्लाह परहेज़गारनि जा अमल थो क़बूल करे बद परहेज़गारनि जी ख़ुदा खे का ॻाल्हि ई कोन थी मज़ो ॾिए इहे नेकियूं तव्हांजूं ज़ाया थी वञनि तॾहिं अल्लाह तुंहिंजे या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह ओ ईमान वारो तक़वा इख़्तियार कयो वकूनू मअस सादिक़ीन सचनि जा साथी थियो केड़ा सच्चा बोलिए इधर बिस्मिल्लाह ये मां हलो है यार ध्यान से हलो नो जाए तो कौन है ये ताजी नजर में हलो मोली सच बात को संगत के बोला बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सीधा कर आगे तो आगे ताऊ साईं लागत जी पर साईं को दरबार में कर जाओ साईं का अल्लाह वाले सच्चा लागत जो पर सच्चा ने बैठा है बोल को ना करना इन्हें लागत जी पर मना जी मौली साहब इस्तेमाल होकर सच्चा मिल के समझ जाए हिकड़ा उहे सच्चा जेकी अल्लाह ठाया हिकड़ा उहे सच्चा जेकी सकी में बैठाया किए सुञाणो त केड़ो सच्चो अल्लाह जो ठहियल आहे तवजो आहे अलाई न हज़रत यूसुफ अला नबीना भावरनि जफ़ा कयसि तकलीफ़ूं ॾिननि खूह में फिटो करे आयसि पोइ जॾहिं खूह में उछलियाऊं त उन में हशरातुल अर्द ज़मीन वारा चीट जो बिच्छू नांग ॾेजर आहे टोटल ओ जॾहिं खूह में साईं थी वियो त इते बि हिकिड़ो नांग हो जेको अॻिते वधियो यूसुफ खे ॾंढण जे लाइ कुमीअ ॻाल्हायसि चई ख़बरदार इने खे न ॾिजा इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इहो अल्लाह जो ठहियल सिद्दीक़ आहे जेके सचो ठाहे गरीबी बैत बुलंद करे हाणे जेको आयत थी चए ओ परहेज़गारो सचनि सां गॾु थियो जीअं सकी पिया सचा न दुनिया जा सचा न मौलवी हैदर जहिड़ा सचा न जेके त अल्लाह ठाहे नथा आहिनि मालिक जे तो ठाहिया आहिनि त एतिरे सां रसूल दे किथे थियो अथई क़ुरान में के चार नाला लिखी ॾिना हुजई जी निशानी उम्मीद से एड्रेस मिली कुरान में अजीब किताब किताब खुदा जो मुसा गॾु जो आहे बटे में थोड़ो ये सादे अंदाज में कई भी वकड़ बनी कुरान अजीब किताब खुदा जो कलाम हक़न अजीब गरीब किताब हर एक माण्हू जे सम्झ जी जाइ न आहे ऐं कुरान बल्कि ने हिकिड़ो जुमिलो चई छॾिया थोरा अक्सर करे मां हर साल पंहिंजे मोहरम जे अशरे में इब्तिदाअ पहिरीं तक़रीर में जुमिलो चवंदो आहियां कुरान ऐं करबला जो मिज़ाज साॻियो आहे कुरान ऐं अहल बैत जो मिज़ाज साॻियो मिज़ाज आहे जेतिरो कुरान पढ़ंदव ओतिरो तरोताज़ो लॻंदो जेतिरो अहल बैत जो ज़िक्र ॿुधंदव ओतिरो नओं नओं लॻंदो भले तव्हां 40 मरतबा ॿुधी चुका इहे लॻंदो ॼण पहिरों दफ़ो ऐं जॾहिं अहल बैत करबला माण्हू रड़ियूं निकिरी वञूं अपोन ईअं थो लॻे ॼण हींअर नथो आहे कल्बे मुस्तफ़ा
तफसीर कुरान बेशक लखन की तादाद में तफसीर मौजूद पर न कुरान अजीब किताब इन्हें कुरान हकीम की तफसीर है उन्हें जा किस्म है वाह सही वाह बस सफा मौजूद है चंद्रा इन्हें जालिम मुराद यहूद नसारा या तफसीर की हदीस मना आयत की तफसीर में मासूम जी हदीस तफसीर बी तफसीर अदबी ग्रामर जी लाचा फेल केड़ा फाइल केड़ा मफूल केड़ा ज़ेर कितने नी ज़बर कितने नी छत कितने नी बदल मता ना कोठाड़ी बोली तो कर आया तवज्जो करो ज़ेर ज़बर छत पता कितना बी तफसीर की सुनी क्यों कमाल है कुरान हकीम इन्हें कहते सोलो कमाल मिसाल है केड़ा केड़ा मानो कुरान दा दावेदार था तो असल कुरान जानो था हज्जाज यूसुफ सकफी हज्जाज बिन यूसुफ सकफी इनो बदबख्त मानो कूफे में जॾहिं आयो हो तॾहिं पंहिंजी उम्मत में ऐलान कयो उसां गॾु सफ़र कजो घर अहिड़े से न कयो इन में कमु आहे हज्जाज बिन यूसुफ सकफी जॾहिं कूफे में आयो अचण खां ऐलान कई चई माण्हू हरू भरू था वञनि हज ते हरू भरू था वञनि मस्जिद नबवी ॾे भलो आहे त ख़लीफ़ो जेको अब्दुल मलिक मरवान आहे उन जे इर्द गिर्द तवाफ़ करे छॾनि उन जे महल जो घटि में घटि रसूल जो नाइब ज़िंदात आहे हे वरी मुर्दे जे पोयां इहा हज्जाज खुदा की तो जलील करे उन माण्हुनि खे जिन पैगंबर जे इन कौल जी मुखालिफत कई इन तारिकुम फीकुम सकलैन किताब अल्लाह वतरती आल बैत ऐं क़ुरान ॾेई थो वञा इन्हनि खे न छॾियो छॾे ॾिनो गुमराह ॿई गॾु खणी हलियो ऐं चई छॾियो आल बैत हिकिड़ो माण्हू हो नालो अब्दुल्ला पीउ जो नालो कोन वठा अरे साईं नौकर अली बदी में चवण वारा ये जो नालो कोन खणो नालो अब्दुल्ला मौला अली जे हुकूमत जे दौर में मौला अली जी बैत कोन थी हज्जाज जो दौर आयो मदीने जे ॿाहिरि आके हज्जाज वेठो ऐलान करे जी जेको मुंहिंजी बैत न कंदो सुबुह ते मारे हमरा ऐलान ॿुधो आधी राति जो उतां निकितो दुनिया ॾिसो कलाम आल बैत जे पंहिंजे मफ़ाद में कीअं थी इस्तेमाल करे उतां निकितो उन ख़ैमे जे क़रीब आयो जिते हज्जाज सिधो पियो सिपाही प्रोविंस जेट ते न वञो चीन कोई ख़लीफ़े न मिलणो आहे चीचो चीन जी बैत करणी आहे जी छाजे लाइ बैत करणी आहे शी ज़रूरी कमु आहे बसि छॾियो मां अंदरि वञा या सफ़र करे सुतो पियो आहे या अंदरि मोटी आहे सिपाही ची सॾई थो अंदरि अब्दुल्ला जो अंदर आए हज्जाज से लोगों सुतो पे ऊपर ढगास बेखबर खैर में आयो चीतू जी बैत करना है कि वो सुबह अची यार तकड़ा ही जाने ना दिखताए ची रसूल खुदा जी हदीसा मात लबियारे फीमा व ज़मानी मात मीतत जाहिलिया जेकरे केर पंहिंजे इमाम वक्त जी मारिफत खां सवा मरी वञे उहो जिहाद में कुफ्र जो मौत मरे कहिड़ी ख़बर मां आधी राति खां पोइ मरी वञा तुझी बैत में सवा मरी वञा पोइ अच्छा वाकई इहा ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि आहे जी ठीकु आहे पोइ मुंहिंजे पेर ते बैत पेर अॻिते कीअं ख़बर आहे बैत कई ची ॻाल्हि ॿुधी हींअर केरु कोन्हे अब्दुल्ला पाण ॿई आहियूं सच ॿुधाए इहा नबीअ जी हदीस आहे जी हा पाण खे छॾियो आहे अल्लाह उन खे हज्जाज जे कबीले जहिड़ा इहो हज्जाज यूसुफ सकफी चाहे निकिरंदो पाण त लश्कर वठी रवाना थींदो हिकिड़ी जाइ ते ॾंडो बदलाइण वारे पासे ते काफ़िलो वठी वियो सिपाही खे हिकिड़ी जाइ ते बीहारे माण्हुनि जे साम्हूं क़ुरान पढ़ंदो माण्हुनि जे साम्हूं वरी क़ुरान जी तिलावत कंदो हिकिड़ी आयत हुई हज़रत नूह जे पुट जी त इहो तुंहिंजे आलम जा कोन्हे इनो अमल ग़ैरु सालिह इन छोकिरे तुंहिंजे जा लक्षण चङा कोन्हे लही सघंदा नूह इहो जेको तुंहिंजो पुटु आहे तुंहिंजे ख़ानदान मां कोन्हे को इन जो अमल चङो कोन्हे
कुरान पे पढ़ी हुयो बार बेनी जो पुत्र शेर उधर बोले ने हमरा मुझी पियो नूह जे पुत्र ते एरा बकरा पड़ा शेर पड़ा जबर पड़ा पेच पड़ा इन्नहु अमल जवान वे सर जो हजार पड़ी तो छाय दे मेरा पड़ा सिपाही ने सही ले लिया आयो जिगाल उधर मशहूर कारी है हाफिज है मुझे लश्कर में मुसा कर दे कहीं हिकड़े के वठिया ते नूह नबी जे पुत्र में मुझी जान छड़ा हमरा मोटिया तवज कर मोटिया इथे हजा चाहे कोन हुकम थी घर में जो घर ने हले माला जगह बगदाद का है ओले कारी साहब देखो बेचारो मुआ को कालर ठाई दो बैठे अजी सिकी दी हाकिम मुखा दो पूछे अजू खबर कैसे चाहे ले पढ़े लिखे का पूछा हो पाण साईं गाला जने बड़ो मानु का गाले पूछनो तो मन मथे हलेगा गरीब मानु पूछनो पकड़ जाए छने यार ते तो चाहे नहीं अमीर मानु पूछे हजरत ने हाजिर जवाब दिया हिते भी नफसियाती मसलो हिते इयो नफसियाती मसलो ये आयो हजात जी घर ले कारी ने खबर काले उठी हिते में बैठो हमारे जी बड़ी कार्य के बटिया देखो मशहूर कार्य जी लगे तो घर में वो हलिया था आया घर ने अंदर आयो चीजें वो कारी साहब आयो जेल में अच्छा जगह में सीढ़ियों तक कार्य के छोप रहा हो कुरान बंद करे घर में सिपाही का दस कार्य के बैठिया है जेल में चले सिपाही ने बंदी पंचायत महीना गुजरी का तवज्जो आया ना पंचायत महीना गुजरी आया हजाज में तो जेल के दौरो करने तो रखियो जे कारी साहब ताई छाता के जिने नूह नबी जे पुत्र जी लोड़िया हजाज के याद रखियो जड़े जड़ा साईं के चौला दादा इनके दिमाग बुरायो तो शेर जबर पहुंचा जिनके कुरान के शेर जबर की खबर न हुई ये आले बैत बतूल संकेत वालो बता जो साईं बुलंद करे नारे जेके पाना कुरान न भेजण वो बहुत सुना किताबुल्लाह किताब उन्हें कहा कि उम्मीद नज़ारा सा हको कंदा सैयदा के फतह का नींदा हिकड़ी तफसीर हदीस के जरिए सा हिकड़ी अरबी किरामत के जरिए सा हिकड़ी कुरान के तफसीर जो किस्म कुरान की तफसीर कुरान के आयत सा हिकड़ी आयत ई आयत जी तफसीर कर दिया तवज्जो आयत है हिकड़ी आयत दी आयत की समझानी पेश कर दिया मिसाल अल्लाह ने कुरान में जो इन्नहु लकुरानुल करीम ला यमस्सुहु इल्लल मुतहहर ही कुरान पाक ऐं पाकीज़ा है हिनके नथो छुई सके सवाइ उन फर्द के जेको ताहिर जी माना वुज़ू कयो लफ्ज़ मस ज़बान अरब में हर जाए पे इन्हें दी माना टच करना कोने मैं कुरान में मिसाल दे दिया इन्हें माना टच करना हर जाए पे कोने मां वुज़ू करे भले मस्जिद में ता सब गॾु जो ता कयो कुरान मां कुरान निनो दे को फर्क भला रुबतानिल कुरान वल कुरान जलन एड़ा कुरान पढ़ण वाला आए एड़ा पढ़ंदा होड़ा कुरान लाना तो करे उसा के जाए वाला ही ना एड़ा कुरान तो पढ़े होड़ा कुरान लाना तो करे वो बादशाह गुजारे गयो गाली मुके से लगे दरबार जगह बादशाह गुजारे गयो वजीर सफिया चमचा कोटवाड़ा दी बोलता चमचा दे का मेरा करम जिन्हें पी दी कई तो हुकूमत मिली
जो बाबे जला कर ची छाक्या ची भलो अमल याद एक हाफिज कुरान कर कारी कुरान कर जो रोज तुझे बाबे कबर जे कुरान पढ़े ची वठी जो एकड़ो हाफिज वठी है हाफिज जी भी तो दी लोरी अंदर जो मानो ची मुझे पी जी कबर जे कुरान पढ़ दो 15,000 दी ये रवायत में ना है मां तो 15,000 ना आगे समझाने देगा चीटो की साल को 15,000 दी चीटो बैठे हुए मिला जी करना चाहे जब मुझे बाबे कबर जे रोज कला कुरान पढ़े हंदे आप सगरो कुरान पढ़ने लगो एक डी बनी ट्रे डी चमचा दिसना चलो ये जी पुछाओ कर बुझाती लगो क्या ताने बाबे कबर जे कुरान में पढ़े एकड़े जी आया था हमरा वो ही कोन मोटी याद पड़े जी ना काने गायब थियो बे जी कोन जाहिर करे जी ते बोलियोस फटी चोस वठिया दरबार में पकड़े जिने खबर मुझे पी जी को खबर जे कुरान न तो पढ़ी पगार घट गई बड़ा पगार बजाए जी भले तू खड़ी पानी बादशाही दे पड़े जी खबर जे कुरान न पढ़ा जी छो रबताल कुरान के ना होता करो जी छो जिने जी कुरान पे पढ़ा बाबा कबर में बाहर निकल गए फिर पे मोसा जी अजू का कोई ते कुरान न पढ़ो करे हेदा तो कुरान न पढ़ी होदा मलाइका पाथर में हिसाब होदा कर तो ये आयत पढ़ी चवा दो हा पढ़ी जी वो देख खबर भलाई ने ते अमल छो को न कयो वज़ाब तो लेने के बाद पैगंबर जदीद रबताल कुरान वल कुरान यलान केतरे मानु कुरान ना पढ़न कुरान उनके लानत तो करे खुदा कुरान में जो कुरान ताहिरा इनके नका छुई सगन सवाई न करीम कुरान जे उन मानन जे जेके मानु ताहिरा है वजूदा के मुसलमान के पाक का जो सीने से लगायो फैसला में ना रखो मते में रखनो वक्त तब्दीली आई समझी रहे भला कुरान को थोड़े जब मौलवियां भी ऐसा मदद से पढ़ पढ़िए था वुजू का कुरान खराब मिनट में समझी वना सोंदो समझी सका अल्लाह ताला कड़ी हकीकत करो मां तो नवावी 20 साल को पढ़ियो वुजू तो क्या पाक तो क्या खुशबू होना कुरान मुझे समझ में कौन दोते अल्लाह सही बताए कि हां कुरान के जो है ये मुझे समझ में छो कौन दोते जो मौलवी हर जाए ते कुरान में मस्जिद माना छोड़ आए बीबी मरियम बनी का हजरत ईसा की अम्मा कुरान की आयत है कुरान जी आयत है परहेजगार पर्देदार एकड़ी मलाइका है तवज्जो मोटो जान वाइंड अप के बारे में एकड़ी मलाइका है मर्द की शक्ल से बीबी मर्दों के खबरदार है ना तुम मरियम या चीना की दिमाग इंसान ना है मानू ना है झुके रहे जिमाला तो फरिश्तो है छो आए तो के पोटे लम यमसुसनी बशर मुके मान मत छुयो ही ना है छोड़ना ना पकड़ी ना है कुरान पे वो तानी मस्त खड़ी है बीबी जैसी मुके के टच ही ना कर छुयो ही ना है छोड़ना ना पकड़ी ना है मौली ने शादी करे सदी रात घर वाली हाथ पकड़े होते हैं साइड लंबी सब होते हैं हक के तसर्रुफ जैसी कहना है बीबी यो दी जो जाए मुमे के हक के तसर्रुफ न कयो मुके के तर्क न कयो तो ये पुत्र मिठाई लो जी घबराए ना इते अल्लाह समझानी हो तो चाहे मस्जिद जीवाना हर जाए पे छुआना है कुरान के तर्क करना हक के तसर्रुफ अल्लाह चवानी हो तो चाहे इन्नहु लकुरानुल करीम ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून ओ दुनिया वालों कुरान में हक के तसर्रुफ फकत ताहिरन वड्डा बे के माओ जे पुत्र में तक तरीका नहीं है कुरान में हक के तसर्रुफ जो ताहिरन कुरान ही गाल देले नारो एकलो खुदा तुझे इन्नहु लकुरानुल करीम ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून इन कुरान के
थी करे इन्नहु लकुरानुन करीम ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून मालिक माना चा जी पोया पढ़दो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा पैगंबर है उन्हें जे औलाद दे अली है फातिमा दे हसन है हुसैन दे हुसैन का वठी मातियत है जीने का इलावा के बशर में ताकत ही ना है खबर है पैगंबर के कुरान के सवाए अहल बैत जे के समझण जी ताकत ना है हक के तसर ना है तने जी इतनी तारीफ थी को सकल है बस कुरान ऐ अहल बैत हाने जो अल्लाह कुरान में तो चए या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह व कूनू सादिकीन ओ परहेज़गारो ओ ईमान वारो सच्चन सा गड थियो जदों तहां जेड़ा सच्चा न जिनमें कूड़ जो इम्कान हो जाए और ये अदर में कूड़ जो इम्कान तहां में कूड़ जो इम्कान जी उहे सिद्दीक जिनकी सच्चाई पे मोहर लगला यूसुफ जेड़ा सिद्दीक रोई कर सिद्दीक ने जिके अल्लाह उठाए लाए हाल के की खबर पे जी कुरान में या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह व कूनू मा सादिकीन जी हाने पैगंबर के ऐलान दो करे पैगंबर हिंद के चो कुल ताला व अबनाना व अबनाकुम निसाना व निसाकुम अनफुसना व अनफुसकुम इन नजरान दे ईसान के चो ता पंहिंजा पुट वठी चो मां पंहिंजा पुट वठी चा ता पंहिंजो औरत वठी चो मां पंहिंजो औरत वठी चा ता पंहिंजा मर्द वठी चो मां पंहिंजा मर्द वठी चा फनजाल अचो ता समय गजी मैदान में त बीहो अचे मोबाइल ता कयो फनब तही पाण में मोबाइल ता कयो हिक बे ते लानत ता कयो अल्लाह पूरन ते अज़ाब लाईंदो वो जडे मोबाइल में मदीने में वठी निकतो हो त घणा साहब ये सालू गड केतरा गड वठी हो ये कुरान के सच न कछ मोबाइल में दिखाई के वठी हो जडे मदीने में ऐलान कई उसा गड के वठी को मिनट में घुमाए आए नतीजो पड़ा मदीने में ऐलान कई वजह तो नजरान जी साइन दिलाने से कर जे हु कूड़ा उन ते आजाद असा कूड़ा असा ते आजाद जेडी मले सच्चा काढे विया थुलन में पाण लिखाईंदा छोकरो न चयो पैगंबर दावत हो मुनी यार सुनला असादा गड हलऊ ता न जदी तो न खबर न है माना छको न वो जे मोहम्मद जे गाल में छको करने वाह 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 ये सच्चाई है सर्टिफिकेट किथा निकाले जानो बोलते हटी में साहबी बोलते हटीला अगिते केरा है वली अगिते केरा है अगिते अली बतूल एतरो मोहम्मद सा प्यार जो प्यारा पुत्र कदू खाए खदीजा की फार कयो पैगंबर जो अली मुहाफिज थियो मुस्तफा जो ज़हरा बिनी की मुहाफिजा थी मुस्तफा जी मुर्तजा जो इत्तिफाक कई मोबाइल में बाबे जो इत्तिफाक कई प्यारा बच्चा गड वठी निकती वो जने हलिया तो लजरा जी सान घरड़ी निकली ऐं ता कहते कया जी मर्दन जो डेरा जका गड थी अचे जो मर्दन जो डेरा जका गड थी अचे ॾिसां थो जी अपार के इशारो कंदी पंहिंजी जाइ छॾे ॾींदो हथियार फिरा कयो सचा हाणे आयत खे पढ़ा अल्लाह जो कहिड़ा सचा थो चवे या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह व कूनू मा सादिकीन कूनू मा मुहम्मदिन कूनू मा अलीन कूनू मा हसन कूनू मा हुसैन कूनू मा फातिमा अल्लाह तो चए पंजन खां वधीक केरु सचो आहे ई कोन को मां बार बार थो चवां त सकी में जा ठाहियल छॾियो ज़रा
सिद्दीका है। ज़हरा सिद्दीका पे मैयत बुलंद करे नारे हैदरी, नारा हैदरी, सदाई सलामत रहो। सैयदा सिद्दीका है। अफसोस ना जे सच्चाई ते मोहरत होने पर लगा उन्हें लगा बचिया नजीब गवाही का बोलना है, नजीब गवाही का बोलना है। खुदा रुसवा दरबार में थे, उम्मे ऐमन आई सुजानी तो मैं कह रहा हूं जल्दी जल्दी लोग उतरा सुजानी तो मैं कह रहा हूं क्यों मैं ऐमन ची मुझे लगते कमर चाहते हो चीजें के जिंदगी में जन्नत की औरत दिसनी है ओ मैं ऐमन के दिसे ची बिल्कुल नबी तुझे लाचे हो तुम जन्नत की आई ची ज़रा जवाबे थे ची ज़रा जवाबे थे ची बोने को सवाल पूछाए ची हाँ ची को जन्नती कने कूद गालाई लाए ची ने ची रब जो कसम पैगंबर का बुदो फातिमा तो बज़रा तो मिलनी मन आदा फकत आदानी फातिमा मुझे हिस्सो है मुझे सब कुछ है जय हिंद के अज़ियत जनी उन्हें मुख्य अज़ियत जनी अल्लाह राजी तो के बतूल जे राज में सा अल्लाह नाराज तो के बतूल जे नाराज खुदा जो नाराज किया खुदा जो राजी थियण छाए इहो तव्हांजो हिकिड़ो कर्ज़ मूं ते रहिजी वियो इंशाअल्लाह हयाती रही नचंदा के अलाए जे कैसा राजी आहे अलाए जे छा में राजी आहे ज़हरा सां राजी आहे ज़हरा सां मुस्तफा तो के जिते बतूल राजी आहे उते अल्लाह राजी आहे इहो शक वारनि जो कलाम आहे अलाए जे छा सां राजी आहे अलाए जे कैसा राजी आहे न जिते ज़हरा आहे उते अल्लाह राजी आहे छो अलाए उते अलाए कैसा अल्लाह राजी आहे खुदा तो उते राजी आहे जिते ज़हरा राजी बतूल जो नौकर थी पाण खे शक में मुब्तला न कर पंहिंजी इज्जत सुञाणो पंहिंजी इज्जत इज्जत आता असांजी इज्जत रवायत में से में लेटियो आपण का पहिरियां हिकिड़ो दास्तान आयो नकल कयो ॿारनि जे इलाइक़े में हिकिड़ी मोमिना औरत कंहिं नासिबी जे घर में कमु कंदी टे जमात सानी जो ॾींहुं पाड़े में किथे मजलिस हुई मोमिना जो तकड़ में घर जो कम कया साईं जे ज़िक्र में वञा अज बीबी जी शहादत जो ॾींहुं उते शरीक थिया अचानक मालिक चयस मुंहिंजा महिमान था अचनि पहिरियां घर जो कम कर वीचारी ख़ातिमा हुई हाणे नासबिया दुश्मन आल बैत इनकार कंदो विढ़ंदो मारींदो तकलीफ़ ॾींदो कढी छॾींदो रोज़ीअ जो मसलो आहे छा कयूं पोइ इहो रोए आई रंजने जे तरह जीअं जो आई ॿ मस्तूरात पहिरियां बीठो था लिखो केरु आयो जी हिकिड़ी पासे में हथ ॾेई पोइ मोड़ी नहीं सुञाणी मदद करे मर्ज़ादी मां फातिमा तो ज़हरा आया धीअ ज़ैनब तोखे मुंहिंजी मजलिस में वञणो हो इन जे करे आई आहियां जल्दी कम कराए तूं ते पहुची बतूल जिते राज़ी आहे उते अल्लाह नचो यार इहे ताले जे छावे राज़ी आहे सैयद आसा राज़ी आहे मक़ाम आहे कुछ हदीसूं अहिड़ियूं आहिनि कुछ रवायतूं अहिड़ियूं आहिनि मां मुख़्तलिफ़ जायुनि ते अर्ज़ कंदो आहियां शहर वारनि खां वधीक असां तव्हां जहिड़ा ॿाराणी सां तालुक़ रखंदड़ माण्हू जल्दी सही रहंदासीं नौजवाननि खां वधीक मुंहिंजा सफ़ेद ऋष बुज़ुर्ग सम्झी वेंदा पुराणे दौर में ॾिसंदा अन्न रखंदा हुआ गुंदनि में पोइ ओड़े पाड़े जो ख़वातीन कनि पियूं छॼ ते छॾींदियूं खाधल अन्न ॿाहिरि कढंदियूं सुठो खणंदियूं पोइ खाधल अन्न खणी वरी ढेर ते फिटो कबो ओड़े पाड़े जी कुकड़ियूं अची खोल पींदियूं सुठो सुठो दाणो में ॻोल्हींदियूं
इमाम सादिक तो फरमाए महशर के मैदान में बिहार अनवार में रवायत है महशर के मैदान में अचानक ऐलान थी तो कद झुकायो ज़हरा जन्नत जे दर ते अची बीहंदी ज़हरा जन्नत आमाद आहे वञो दर न मालिक अॼु मुंहिंजी हैसियत ऐं इज़त ॾेखारे मां बतूल छाया सैयदा पोइ महशर जो मैदान जीअं वड़ई थिए कर चवंदा ईअं बतूल लही ईंदी जीअं पखी किननि दाणनि मां भला दाणा ॻोल्हे ॻोल्हे खणंदा आहिनि महशर जे मैदान मां बतूल ईअं पंहिंजा चुंडी वठी ईंदी जन्नत जे दर ते रवायत आहे सभु जो भला कमाल आहे तव्हां पंहिंजी इज़त खे सुञाणो मां तव्हां सभु पंहिंजी इज़त खे सुञाणो जॾहिं मोटी ईंदा बीबी चवंदी अचो मुंहिंजो तव्हां मुंहिंजा मुरीद जन्नत में वञो साईं दुनिया में ताना ॾींदा हज़ार रो हितां बतूल लाइ सभु कुझु था कयो आल बैत लाइ था कयो अॼु त ॾेखारियो न त असांजी इज़त छा आहे बीबी बीह रही वञो तव्हां मैदान में जेको जेको तव्हांखे मिले वणे उनजी शफ़ाअत कयो सैयदा जा मुरीद शफ़ाअत कंदा कोई महशर जे मैदान में ईंदा तो मूंखे सैयदा जे नाले कपिड़नि जो वॻो पारायो हलींदा तो मूंखे ज़हरा जे नाले पाणीअ जो गिलास पियारियो हलींदा कोई चूंडे वठी ईंदा तव्हां असांजी इज़त ई आहे त तव्हां असां सैयदा जा अहिड़ा मुरीद आहियूं जो बीबी तव्हां असांजी हैसियत में ॾेखारींदी बेदाग हुई बतूल पैगंबर बेदाग पीर हो अली बेदाग शोहर हो ज़हरा बेदाग घरवारी हसन हुसैन कायनात बेदाग पुत्र लेकिन पैगंबर का बाद आलम अहिड़ो आयो हिते बि दाग हिते बि दाग हिते बि दाग अखियुनि ते बि कारा निशान बेदाग हुई ज़हरा या वकी अल्लाह या साहिब आखिरी पुरस्कार सैयदा के वरी दर्शन लाइ केर थियो उम्मत कब अहिड़ो कयो बीबी ने ज़ियारत में जुमला अस्सलामु अलैकुम या मज़लूमते मक़हूरा सलाम जे तोते मज़लूमा ऐं मक़हूरा बीबी मक़हूर समझो था मक़हूर ज़बान अरब में उनखे चइबो आहे जेके मारण वारो हिकु न हुजे इलाही आगा हैदर अमली पंहिंजे उस्ताद आयतुल्लाह मियानजी का सवाल कयो साईं रवायत मुख़्तलिफ़ थी मिलनि ॿुधायो त सही कहिड़ी आहे हिकिड़ा त चवनि ख़ालिद बिन वलीद ज़ुल्म कयो हिकिड़ा त चवनि मुग़ीरा ज़ुल्म कयो हिकिड़ा त चवनि फलाणे ताज़िया न हया रवायत सही कहिड़ी आहे ॿिए आयतुल्लाह मियानजी रुनो छी तोखे केरु चयो आहे त कोई हिकु ज़ुल्म कयो सभु सही ज़हरा के मारण वारा घणा चीज़ें कीअं घणा जेके छूट छुॾई के गोश्त ते हमलो करियो हिननि बतूल ते इहे हमलो कयो हुजूम करे आया दरवाज़े ते का कयो तव्हां पंजनि ॾींहंनि खां मसाए गुज़रंदा बुज़ुर्ग पढ़ंदा था अचनि मां सॼो तरतीब सां तफ़सील सां ॿुधाईं दरवाज़े ते आया ॿाहिरि ॾिनऊं अधु सॼो दरवाज़ो ज़हरा ॿाहिरि पई धिके हे अंदर पिया निकिरनि तव्हांजो दर केरु बतूल हेठां आहे तव्हां बोलो पंहिंजे इमाम ज़माना खे पुछो ॾींदा जेतिरो रोइणो आहे अॼु रोई वठोसि बतूल हेठां आहे हिकिड़ो सवाल पुछां सिर्फ़ नाज़ुक हुजे औरत हुजे मथो दर किरे पूरे गुजरन 70-80 छॾियो 100 छॾियो 200 छॾियो 10 कदा और 17 माण्हू इन जे मथां लतूं ॾेई गुजरन इन औरत में छा
अली जो मुहासिरो कयो बतूल निदाली फिजा मोहसिन वारदी मुझा लाल महदी अन्या मुझा कातल जिंदा दे बतूल सदियो इमाम ज़माना के फिजा दर कयो बीबी उठी फिजा ये खबर अली का थिया इशारो कई घर जे अंगण ते मुहासिर वा फिजा मुझी चादर ॾिठा पासिरे विसरी वियसि धक विसरी वियसि चादर ठाहे अॻिते आई हिन जे विच में खोले गई खबरदार मुझे उदे अली जे विच में अचो अली गिरफ्तार कर न ॾींदम अचानक था तलवार जो ख़िलाफ़ आयो झगड़े वारो के चवंदा लठ आई एॾा धक आई ज़रा पढ़ंदी वई ज़रा ज़मीन पे आई बच्चा रोण लगा ओ मोमिनो ओ अली वारो हिकिड़ी नसीहत ॾींदो हलां हिकिड़ो जुमिलो चवंदो हलां तव्हां अली जा मुरीद आहियो तव्हां बतूल जा मञण वारा आहियो तव्हां मूंखां लख मरतबा भला आहियो पर हिकिड़ी दिलि सां नसीहत कयां जे ज़हरा जो मुरीद आहियां कॾहिं बि पंहिंजे बच्चनि जी माउ खे बच्चनि जे साम्हूं न वारी न कर पैगंबर मनो कयो ख़बरदार औलाद जे साम्हूं माउ खे धक न हणंदा कयो किथां ज़ैनब थी रोए किथे हुसैन थो रोए किथे हुसैन थो रोए ख़बर न इन जा छा आहे इमाम हसन मुस्तफा कई बुजुर्ग के ख्वाब में क़ालमल शेख अब्दुल अली जी अब्दुल अली जी मौला जी मुझा असली मसाए बनाए पढ़ंदो बुद्धि सैयद जी मुझा असली मसाए बनाए पढ़ंदो जी मौला मैं बयान कर रहा शरीफ तडो कसे रे इज़हार के नाम जनाजे देती है जिन मुझे असली मसाए बना पिया है मौला केड़ा है असली मसाए जी मदीने जे घिटी में गदर के बाय लगे लगे मां घर जी दीवार ते चढ़ियो बीठो आवाज बढ़िया मदीने वालो अच मुके वनी वाह बचाए दे पर को बाबा बचाए ना आयो जी अब्दुल अली अन्या बड़ो मसाए ॿुधाए ए मौला तुझी इज्जत दा कुर्बान ज़रा जा पालो टुटी पिया अन्या को वॾो मसाइबा धक लगा अन्या को वॾो मसाइबा जी हा अब्दुल अली वॾो मसाइबा जी केड़ो जी अल्लाह भेड़ बिठायो बाबे जी ज़ीनत भेड़ जो नालो हुसैन चैन 5 सालनि जी खुदफुद ताज़िया न पियो हणे बाबो अली ॾिसण लॻी वियो अम्मा ज़हरा ॾिसंदी रहिजी वई इतां खां करबला जुड़ी विया 4 सालनि जी उमिरि में ज़ैनब खे ताज़िया न लॻा पर केॾी करीब आहे ज़ैनब ज़ैनब तुझी रज़ा ते राज़ी कॾहिं शिकवा न कजे जी मालिक मां राज़ी आहे ये अली जी थी आहे जंहिंजी चादर ॾियण हुसैन जे लाइ बि ॾुखियो न हो भला हिकिड़ी रवायत पढ़ा साईं ज़ैनब जो नालो आहे हिकिड़ी रवायत पढ़ा इमाम महदी जो फरमाए जिते साईं ज़ैनब जो मसाइब थींदो मां इन नियत सां थो पढ़ा अचे न अचे सदत मर्ज़ी इमाम सज्जाद शाम में मोटिया मदीने मोटिया हिकड़े ॾींहुं के माण्हू जो मौला रुगो अशाम जे रो था एड़ो केड़ो दर्द ॾिठो मौला रोई ॾिनो चयो मौला बीठो मौला दीवार की टेक ॾिनी होरिया वेही वियो जी हिकु दर्द ॿुधायां जी केड़ो मौला को भला सवाल हिकिड़े जो जवाब ॾे जी पुछो मौला शरीफ आई जी मौला अल्हम्दुलिल्लाह जी घर जी खिड़की वाली भित किरी पई छा करे तुझो मां तुझा बच्चा तुझो धीअर घर में हुजनि जी मौला या तकड़ में दीवार खणाईंदुमि या पलवेलो ॾींदुमि मुंहिंजी नामूस ते नज़र न पए ज़ैन लाउदी जे मथे धक हुयो जी ख़बर ॾेई शाम में मूंसां छा थियो के मौला छा थियो जी ज़िंदा नेड़ो ॾिनो छत नास
जे जिंदा न जो न किरे न दीवार को भी इशारो करे जनाब ज़ैनब अचिया या बचिया या वजत इब्न अल-हसन इमाम हसन जो जेठ सानो नज़र इत्तिसाफ जरा दर्द लगा सही थी वही अली आजाद कराया डाटी रखी रही डाटी रखी रब्बे काबा जो कसम जो आती लगा इमाम ज़माना ने इज्जत जो कसम एक किताब वालों लिखे लो जब जेतरा दिया जिंदा रही फातिमा ही तस्बीह कणो वजन वसिया कणो वजन ओ सजे हथ में तस्बीह खड़ी न सके बतूल के एडा धक्का जाओ तस्बीह खड़ी न बियदी वो आधी रात होता जब पढ़ती पालो बेहतर करे हाथ खड़ी एकड़ो जमी खुदा सारा हाणे जिंदा रहण थी चाहे खुदा हाणे दिल भरजी वई आहे बतूल मरण जो दुआ थी घुरे कॾहिं कॾहिं बाबे जी कबर खे ॾिसी करे जुमला चवंदी बाबा रातियूं ॾींहंनि में ॾींहं रातियुनि में मसाइब एॾा ॾिठा या दर्द ॾिठा बतूल यानी जी बतूल मंजिल में मंजिल संकट वचा पाण कुशल बेटा अजा मां रवायत करना है कि अपन कुछ आया पाण कुशल बेटा पाण कफन पाराए जा पाण जनाज़ो पढ़ जा पाण दफन कर जा रात जो जनाज़ो खण जा मदीने जे माण्हुनि खे इत्तला न ॾिठा एकड़ो सवाल पूछा ज़हन में अची वियो आहे पाणूअ में धक लॻुसि ही मारिफत वारा ॻाल्हि सम्झंदा बाज़ूअ ते वारनि आहे आङुरियूं टुकड़ियूं करण में धक लॻा पासरियूं शिकस्त थी वई इहो सभु कुझु ॾुखियो आहे या बतूल जो दरबार में भी इहो चवण ॾुखियो आहे त छा तव्हां मूंखे मुस्लमान न अथव कहिड़ो ॾुखियो आहे धक लॻण या बतूल जो चवण चवंदा मूंखे मुस्लमान न अथव यानी ये सब कमाल जान जा अस्मा जी सैयदा बच्चा तैयार करे मोकिलिया दी बाबे दी मज़ार ते मोटी चट में या खाधो खाराए जा पोइ मुझे कमरे ॾे अचनि ध्यानु कजा जेॾी महिल तस्बीह जो आवाज़ बंदि थिए अस्मा जी आवाज़ हेॾा तस्बीह जो रुकियो हेॾा शहज़ादा ॿिन्ही जो अची अचो खाधो खाओ मानी तयार असांजी अम्मा किथे आहे अम्मा आराम थी करे तव्हां अचो 90 जा अम्मा ॿई चदर ओजरे ॾे वधिया अस्मा लाचार मजबूर हीअ ॾिठो मगाव विदा करे वई आहे ॿिन्ही नज़र कई पोइ ते मोटी टोड़ंदा आहियो मस्जिद जे मारा हिकिड़ो हिकिड़े पासे न चंबड़ी पियो ॿिए पासे न चंबड़ी पियो ॻाल्हायो न अञा अली सम्झी वियो ज़बान ते इहे भाकुर पिया अथई ॿिन्ही खे जुमिलो थी इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन अली वाधर ज़मीन ते किरी पियो अली उथण जी कई वरी अली इमाम थी वियो ऐं क़ुरान सां फरमाए जॾहिं ॿिन्ही शहज़ादनि खे वठी अली घर ॾे पियो अचे हली न पियो सघे जंहिं ख़ैबर फतह जेको बदर में मिलियो जेको उहद में मिलियो जे खंदक में जबाह कई ॾेखारी अली जहिड़ो पाक मुसाफ़िर मां
जो दर खोले दर कंपी को आवाज में अल्लाह तेरो दर्द तो अली के दर्द में फातिमा अज अदबी जुमलो जवाब आ रही है ओ मुझे सौ माली आयो जुदा एडो बोली की आवाज में असर सारा जो रूह मोटी आई अली अली आए फातिमा के सार में जेका दुनिया में वही सवाल फसाई अचन ना निकलो जुमलो जी या अली जेतरो अरसो तुझे घर में मेरा ये उनका सब ख्याल कर हारे जुमलो पड़ा जेकरे को सैयद के कामों के माफ करे बतूले को जुमलो जी अली केडी जिंदगी गुजारे तो साथ सॼी जमा रही अली कॾहिं मां तोसां कूड़ो ॻाल्हायो सारा कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करे अली मूंखे उन कूड़ो ते दरबार मोटायो वरी सारा रस्तो रोज़ रात पइजी मदीने जे माण्हुनि खे ख़बर पई मसाकिरी जो आदीना है मदीने जे माण्हुनि खे ख़बर पई माण्हू दरवाज़े ते गॾु थिया इमाम हसन के मोकिलियो मौलानी जी चौन अम्मा जे अमर में न तेरा जनाजे में तेरा पंहिंजे घर में वञे माण्हू मोटिया हेॾा माण्हू मोटिया अजीब पीउ चारई ॿार ॿियारी वेठल ज़मीन अबा जी बाबा हाणे तव्हांजी माउ जो जनाज़ो गुस्ल लाइ खणंदा पर रोए थो न त मदीने वारे खे ख़बर पए वरी वठी माने जो अली अमीर यो चयो सैयदा जो जनाज़ो खणाई गुस्ल वारी जाइ ते अच्छा रोन खबर न किए मुसलमान ना चले कि आस्ती ना ये बात में नहीं बचन बताता निकली अस्मा फिजा चुनी है मदद के गुस्ल दे अली गुस्ल दे हाने उन्हें रवायत आयो जिते आगे वठी थे गुस्ल दीने दीने था फटो की दीवार पे ठक्कर तारीख में जनाजा अजीब तारीख जनाजा अजीब बड़ा खत्म गया इमाम मूसा काज़िम जो जनाजो एड़ा संजीर फराया अरबी ज़बान में लफ्ज़ इस्तेमाल थी रहा है कसर इनकसर कसर रज़ज़ कसर कसरा माने टुकड़ा रज़ज़ चूर चूर थी वञे इहो ज़हन में रखो भॼी बुरी पवण एड़ा के मूसा काज़िम के ज़ंजीर फारायाऊं एड़ा के मज़बूत वधाऊं गोश्त त खाई हजी को भोरे ॿियो करबला शिविर में सिर कदम करे सिर खणी हलियो इने का पोजी माजरा यजीद जी दरबार में इना मन 10 माण्हू उठी भी रहा चिता केड़ो जुल्म कयो जी जेडी मन शिविर में उसे जो सिर खणी रवानो थियो रज़ज़ना सदर हुसैन बाद सहरी जी असां 10 ॼणनि में 10 घोड़ा तैयार कयासीं नयो नाले रखासे 10 घोड़नि जा 40 कदम थिया 40 नाले नो नयो बधियोसे जीअं हुसैन सजदे जी हालत में हो एड़ा घोड़ा भजायासीं एड़ा घोड़ा दौड़ायासीं जो हुसैन जी पुठी पुठी न रही वरी सिधो कयोसीं रज़ज़ना सदर हुसैन बाद सहरी हुसैन जी जेल का बाद हुसैन जे सीने के घोड़न जे टापन सा चूर चूर करे छॾियो ने हाणे सीने जूं हॾियूं न रहियूं इन कसर माना टुटी पवण जे गाज़ीअ जी लाश लॻे वञे जी इन कसर मुंहिंजी जेल
जी खबर नहीं ये केडी कज़लो वई मरदी मरी वई पर ये न चले या अली मुझे पासे भजी चूर चूर थी पई वई पीसी वई वई साईं जकरे को डॉक्टर हिते हुजे समझी सके हॾे जो सूर भाई जकरे सीने जो हितो वाली पासे टुटन साफ खड़ा हड्डियों हलंदियूं सोचो सोचो जे सीने जो हड्डियूं पीसनी चूर चूर थी वयूं उहा 75 या 95 ॾींहं साल कीअं करंदी रही अली कीअं लिकाईंदी रही गुस्सो नहीं सफ़र नहीं बस हिकिड़ी मंज़िल जो ख़तम थो कयां औलादी खणी आयो जनाज़ो अङण में रखे बचन में घुराई ॿ मक़ाम इमाम हुसैन जे लाइ अजीब हिकिड़ो माउ जो जनाज़ो ॿियो करबला जो मैदान मां मुख़्तसर कंदो आख़िरी जुमले में वठां जेॾी महिल अली अकबर मैदान में वियो ज़ीनत ज़मीन ते आयो सईद जो ड्रोड़ पाती नज़र खां छॾे वई ज़ैनब जो भाउ जी कैफ़ियत ॾिठी त मदीने ॾे रुख़ करे थी अम्मा जन्नत रखी छॾे मुंहिंजो भाउ मरी वेंदा मुंहिंजे भाउ में ताक़त नाहे जेका कैफ़ियत अकबर जे जनाज़े ते आहे साॻी कैफ़ियत ज़हरा जे जनाज़े ते जेॾी महिल अली अचो माउ जो मुंहुं ॾिसो जॾहिं हुसैन हेठि वरंदो आयो पेरनि खां पंहिंजी माउ जे मथां पाण छॾे ॾिनई जीअं इमाम हुसैन पाण छॾियो हाथ में कंहिंजी निदाई अली बचा माउ खां जुदा कर अली क़यामत अचे वेंदई आसमान जा मलाइका रोअनि अली वॾे प्यार सां बचन खे जुदा कयो ॿई शहज़ादा अलॻि करे अली सोच में पइजी वियो गुस्सो त ॾिनो कफन त ॾिनो जनाज़ो कीअं खयो अली अकेलो जनाज़ो कीअं खयो घटि में घटि 4 माण्हू त खपनि न साईं त इहो जनाज़ो खणी ॿिनी शहज़ादनि खे अचो वञो सलमान ॾे वञो मिक़दाद ॾे मां ज़ाकिरी जो आदी न आहियां वञो हुज़ैफ़ा ॾे वञो अबू ज़र ॾे इनखे वठी अचो चओ अचो शहज़ादा निकिता सलमान फारसी तो कर रवायत करे मदीने जा हालात हसास सॼी रात न सुम्हंदो मता मौला जो ओचितो पैगाम अची वञे जी आधी रात खां पोइ दर खटको दौड़ंदो आहे दर ते जुती बि कोन पातो दर जो खोलियो वार खुलियो आस्ती न खुलियो हे कहिड़े मथे चढ़िया पिया आहिनि हे लाल तव्हां ॿिनी शहज़ादनि खे भाॻो पाता तव्हां जी कई कैफ़ियत कई आहे हितां जा वार कई खोलिया आहिनि जी ॿई मूंखे चमड़ी पिया त नंढड़ा सलमान खे चमड़ी पिया चाचा जल्दी अली आहे अम्मा जो जनाज़ो आहे बाबू अली अकेलो आहे सलमान डोड़ंदो आयो जीअं कीअं करे ज़हरा जो जनाज़ो खयां विदा करे बचन खां जनाज़ो खयां खणी आया माथे जन्नत बकी ज़हरा चयो कब्र जो निशान न छॾंदा 40 कब्र इर्द गिर्द ठाहेगा लता हक में वक्त की खबर पई त ज़हरा जी कब्र कहिड़ी आहे सवाइ ख़ास अफ़राद जे अली कंहिंखे बि न ॿुधायो त ज़हरा जी कब्र कहिड़ी आहे आया कब्रिस्तान में कब्र जे भरिसां रखियो जनाज़ो शरीयत मुहम्मदी जो हुकुम आहे ॾियण वारो बि महरम पंहिंजो हुजे वठण वारो बि पंहिंजो हुजे मथों ॾियण में महरम अंदर वठण बि महरम हसनैन तवा नंढड़ा मां वरी तो चवा मां ज़ाकिरी जो आदी न आहियां हसनैन तवा नंढड़ा सलमान महरम न हिस्सा बि पासे ते विया शहज़ादा माउ पियो ॾिसो अली वेठो फातिह ख़ैबर जेको आंगुर सां दर थो करे बतूल जे जनाज़े खे हथ ॾेई खणण जी कोशिशि कई खणी न सघियो अली जनाज़ो रखी छॾियो वरी खणी न सघियो मरो में काफ़ी खुरासानी जो फरमाए खणी न सघियो रखी छॾी 3 मरतबा ईअं एतिरे में अली उथियो पासे ते वियो बरकातूं निमाज़ पढ़ी क़ुरान जो हुकुम आहे वस्तईनू बिस्सब्र वस्सलात हाणे हिकिड़ो जुमिलो चवां अहल बैत जे घर जा 2 जनाज़ा अहिड़ा हुआ जिते जनाज़े खणण वारनि निमाज़ पढ़ी अल्लाह खां मदद घुरी आहे खुदा मदद कर ऐं ॿई जनाज़ा कमज़ोर कदावर मर्द न खणी
नहीं सकिया बतूल साए वांगुरु थी वई 5-6 माण्हू अली ला खाइण वसल न हो अली न खणी सके खुदा मदद कर सब्र जी ताकत दे हिकिड़ो जनाज़ो ज़हरा जो ॿियो जनाज़ो करबला में अली असगर जो करबला जे शहीदन में मचेले सां थो चवां मुस्तनद अंदाज़ में थो चवां करबला जे शहीदन में इमाम हुसैन कई भी शहीद ते जनाज़ो नाहे पढ़ियो अकबर ते जनाज़ो नाहे हुरत ते नाहे हबीब ते नाहे लेकिन असगर जे जनाज़े जो वारो आहे हुसैन जवान पढ़ी चयो खुदा ताकत दे असगर जो जनाज़ो उठड़े पीर का खजे न तो ऐन कैफियत अली दी जन्नत लगी खुदा ताकत दे जनाज़ो खड़ा मुका जनाज़ो खजे न तो हाणे अचो खत्म थो कयां खत्म थो कयां ये आखिरी जुमला है जेके दुआ में अचो खुदा तुझी बारगाह में हथ खयां मुंहिंजा अल्लाह अली जे में खड़ी जो वास्तो अथई साईं निसार साईं खे मोहम्मद जे लाइ चयो तोखां नालो ज़हन मां निकिरी वियो जी साईं हिदायतुल्लाह साईं हिदायतुल्लाह खुदा उनखे सालिम फर्ज़ंद अता करे ज़हरा जे सदके खुदा उन घड़ी जो वास्तो अथई जेॾी महिल अली वेही रहियो सलमान कुल्हे ते हथ रखियो या अली हौसलो कर हिम्मत कर सलमान अज तुझो मुश्किल कुछ मुश्किल में अची वियो आहे खुदा अली दे मुश्किल जो वास्तो थई हिकिड़ो मरतबो अली हिम्मत कई परवरदिगारा चयो जेके हाजतूं पिन दा अचो मां वाइदो थो कयां जेकॾहिं अॼु बतूल खां घुरियो न ॾिए मूं ते लानत कजो पंहिंजे लाइ बि दुआ करो मूं गुनाहगार लाइ बि दुआ करो खुदा इन घड़ी जो वास्तो थई साईं हिदायतुल्लाह खे फर्ज़ंद जे औलाद जी तमन्ना आहे जेॾी महिल अली आए या अली चई अली अदरिकनी चई अली ज़हरा जो जनाज़ो खयो हिकिड़ो मरतबो अॻिते वधियो ऐं जुमला चे या रसूल अल्लाह अदरिकनी ए पैगंबर मदद करिया ज़हरा जो जनाज़ो अली अकेलो या कदर वाला हथ निकता अली मूंखे ॾे मुंहिंजी ज़हरा अली ज़हरा ॾिनी हिकिड़े निदा ॾिनी या रसूल अल्लाह माफ़ कजा अली तुझी अमानत संभाले न सघियो पर या रसूल अल्लाह तुझो कसम ज़हरा जूं पासरियूं तुझे उमत चूर चूर करे खुदा इज़्ज़त अहल बैत जो वास्तो खुदा उन घड़ी जो वास्तो अली जे बचन जो वास्तो थे जिन दोस्तनि प्रोग्राम कयो 5 ॾींहं माली जानी तौर ते कुर्बानी में खिदमत कयो खुदा उन जो हाजत पूरी फरमाए खुदा बे औलाद के औलाद साले अता फरमा जवानन के इल्म अमल में कामयाबी अता फरमा मुझा अल्लाह आल बैत इज्जत जो वास्तो थे रावी ते रात ज़हरा की शहादत का बाद रात जो अली जे घर में अली जे रोण जो आवाज घरवाली के जब लगे तो अली चार को नाले वही पूछी पारे में बैठा चलो दरवाजा खोल खड़काए अली बाहर निकलिया या अली खैर था रात जो रोदा ची बतू लगा तो बतू लगा बच्चा सुबह लगा माँ हो गया था कर खुदा आल में इज्जत जो वास्तो नहीं दुश्मन इनकलाब दुश्मन इस्लाम दुश्मन मिल्लत तशय्युअ के नीस्त नाबूद फरमा फलस्तीन के मजलूमन की मुहाफिजत फरमा सैयदा ने सच्चन मुरीदन में ना करार दे खुदा सैयदना अली खामनेई उम्र के दराज फरमा शिया सुन्नी मुसलमानन की गंजी हक को समझी हक ते हलन की तौफीक अता फरमा वतन अजीज की मुहाफिजत फरमा परवरदिगारा मौला जी ज़ियारत नसीब फरमा मौला जी हुजूर में तहजील फरमा ये इबादत का